अब्दुल हमीद खोसो ऐं मेराण प्रेस क्लब जी टीम हिते मदीना कॉलोनी में मौजूदु आहे ऐं हिते रियाज़ हुसैन पंवर आहे, उनजे घर में मौजूदु आहियूं ऐं संदसि घरवारी साइमा पंवर मौजूदु आहे ऐं हिन हिते मीडिया अॻां एहतिजाज कयो आहे त राति 3 हथियारबंद हुआ जिन मुंहिंजे घर में घिड़ी करे मुंहिंजो दर खड़कायो। उनखां पोइ हुननि मूं ते कंट्रोल कयो, हथियारनि जे ज़ोर ते हथियार मूं ते रखिया ऐं मुंहिंजनि ॿारनि ते रखिया। उनखां पोइ हू मूंखां 10 तोला सोन ऐं 5000 रोक रक़म फुर करे फ़रार थी विया आहिनि, जॾहिं त हिननि जा ॿिया कुझु साथी उहे ॿाहिरि बीठा हुआ ऐं हथियारबंद जेके हुआ उन्हनि खे ॿुटूं ॿधल हुयूं। वधीक अदी साइमा हिते मौजूदु आहे, उनखां पुछंदासीं अदी छा मसइलो आहे बाबा? अधु राति मुंहिंजे घर में धाड़ो लॻो आहे, 5-7 ॼणा हुया, 3 ॼणा मुंहिंजे घर में अंदरि दाख़िल थिया। पहिरीं मुंहिंजो दर खड़कियो, मां दर खोलियो त मुंहिंजे मथां हथियार रखे मूंखे मारण जी कोशिशि कई। ॿियो वरी मूंखां सोन फुरण जी कोशिशि कई। मुंहिंजे गले में सोन फ़तल हो, उहो छिके कढियनि, मूंखे सोन ॾे न त तुंहिंजा ॿार मारींदासीं ऐं न त तोखे मारींदासीं, पैसा ॾे, सोन ॾे। मां चयो मूं वटि सोन न आहे। पहिरियां मूंखां मोबाइल खसी, पोइ वरी मूंखां सोन जी घुर कई। उन ते मां चयो त मूं वटि सोन न आहे त हू मूंखे मारण जूं धमकियूं पिया ॾियनि। पिस्टोल रखे मुंहिंजे मथे ते चए तोखे मारे ॾींदासीं, मारींदासीं, बसि मारियोसि। हिनजा ॿार बि मारियो, हिनखे बि मारियो। उनजे हिरास में अची मां पाण पंहिंजी चाबी खणी पंहिंजे अलमारी मां हिननि खे 10 तोला सोन बि कढी ॾिनो आहे ऐं पैसा बि कढी ॾिना आहिनि। अच्छा, तव्हां सुञाणप में तव्हांखे आया? सुञाणप में मूंखे न आया। हुननि जे हथनि ते हैंड ग्लोव्स पातल हुया, हुननि जा मुंहं बंदि हुया। हुनजा मुंहं बंदि हुया। सुञाणप में न आया, पर मूंखे थोरो शक आहे, मूंसां कंहिं बि न कई आहे, मूंखे पाड़े वारनि ई मूंसां कई आहे। अच्छा, हुन वधीक तव्हांखे हैरासमेंट कयो, तव्हांजे ॿारनि ते हथियार त हणिया, तव्हां ते हथियार त हणिया, सोन खां अलावा ॿियो तव्हां खां छा फुर कयनि? मूंखां सोन ई फुर कयो अथनि। सोन ई फुर कयो अथनि? ॿियो कुझु बि न। तव्हांजो कहिड़ो? सोन, पैसा, ॿियो कुझु बि न। पैसा घणा? पैसा 5000 5000 रोक रक़म ऐं 10 तोला सोन। 10 तोला सोन। तव्हांजो छा मुतालबो आहे? मुंहिंजो मुतालबो आहे मूंखे इंसाफ़ खपे। अच्छा, पुलिस वटि तव्हां कंप्लेन कई आहे? हा, पुलिस वटि कंप्लेन कई आहे। हींअर पुलिस आई आहे त माना अञा बि असांजे मथां असांजो इंसाफ़ त न कयईं, अञा बि असांखे धमकाइण, असांखे मोबाइल ॾियो, मोबाइलूं तव्हांजो चेक कयूं, असांजो इंसाफ़ त न कई रहंदो, असांखे धमकाए हली वई आहे। कहिड़ी पुलिस हुई? एसएचओ हुयो। एसएचओ कहिड़ो? एसएचओ जो नालो मूंखे बी यादि सेक्शन न पियो अचे। हूंदो, बी सेक्शन। हा, पर असांजो इंसाफ़ त न कयो। हिकु औरत आहे, हिकु लेडीज़ आहे, त उनजी अञा मदद कई वञे। उनजो मर्द माण्हू घर में न आहे, अञा बि उनखे धमकायो थो वञे। छो इंसाफ़ न आहे छा? नाज़रीन, असां हिते मदीना कॉलोनी में मौजूदु हुआसीं ऐं हीअ साइमा आहे ऐं हीअ घरवारी आहे रियाज़ पंवर जी। ऐं रियाज़ पंवर जेको सऊदी अरब में रहे थो ऐं हीअ अदी हिते अकेली पंहिंजनि ॿारनि सां रहे थी। हिन चयो आहे त राति जो हथियारबंद 3 हथियारबंद मुंहिंजे घर में घिड़ी आया ऐं मूं ते कंट्रोल करे मूं ते हथियार त हाणे मुंहिंजनि ॿारनि ते हथियार रखी ऐं ॿारनि खे मूंखे मारण जूं धमकियूं ॾेई मूंखां 10 तोला सोन 5000 रोक रक़म फुर करे फ़रार थी विया आहिनि। ऐं अहिड़ी कंप्लेन थाणे ते कई, थाणे जी पुलिस हिते पहुती ऐं पुलिस अञा बि मूंखे प्रेशराइज़ करे पई, मूंसां इंसाफ़ न पई करे ऐं अञा बि मूंखां मोबाइल फुरण जी कोशिशि पई करे। ऐं अहिड़ी कंप्लेन, अहिड़ो एहतिजाज हिन जो असां लाइव तव्हांजे अॻियां रखियोसीं। हिन इंसाफ़ जी अपील कई आहे। एसएसपी दादू, डीआईजी, आईजी ऐं ॿियनि अख़्तियारनि खां इंसाफ़ जी घुर कंदे पंहिंजो तहफ़ुज़ ऐं जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई जी घुर कई आहे।